चई मैया जो सदाई वरसे तव्हां ते आशीर्वाद ऐं प्यार, सुनहरे हथ ते थी सवार, सिज देव अचे तव्हां जे द्वार, रोशनी सां भरे तव्हां जो घर संसार, सुख संपत्ति ऐं खुशियूं मिलन तव्हां खे अपार। जय झूलेलाल और ओम शांति। छठ पूजा में सनसेट खां सनराइज़ ताईं सिज देवता खे ग्रेटिट्यूड एक्सप्रेस करण ख़ातिर पूजा कई वेंदी आहे। जेको आहे जगत जो तारनहार, सतन गोरन ते जंहिंजी आहे सवारी, न कॾहिं रुकियो न कॾहिं देर सां उगियो, अहिड़ो आहे असांजो सिज देव, अचो त मिली करे उनजी करियो नमस्कार। सृष्टिअ जो पालण पोषण करण वारो, सॼे समस्त चरचरा प्राणियुनि जो आधार, जंहिं कई सिज देव जी उपासना, उन जो थियो आहे उद्धार। सूर्य नारायण चवाइण वारो हू, आत्म ज्ञान जी रोशनी सभिनी में जाॻाइण वारो, उन जी कृपा सां बल यश ऐं समृद्धि असां पातो। छठ पूजा में सनसेट जी पूजा थींदी आहे, यानी जंहिं सूर्य सां सॼो जीवन थो हले, जंहिंसां भोजन मिलंदो आहे, अनाज पचंदो आहे, वणनि जे द्वारा ऑक्सीजन मिलंदी आहे ऐं पाणी वेपोरेट थींदो आहे, बरसात पवंदी आहे। त सिज सां ई हवा पाणी भोजन आहे, सीज़न परिवर्तन बि थींदो आहे। असांजी बि सिज जे प्रति हिकु कर्तव्य आहे। पाणी उस ऐं हवा सां बुझंदी आहे तन मन जी प्यास, जंहिंसां हले थो सारो संसार। इन करे ही छठ पूजा में सिज जे अस्त वक्त अर्ध यानी ॾियो ॿारे पाणी ॾींदा आहियूं, यानी असां पंहिंजे मन जे भावना सां उन जा शुक्रियाना मञींदा आहियूं। हिन पर्व में वॾी स्वच्छता सां घर में बि कुंड कच्छ जी सफ़ाई कई वेंदी आहे ऐं ॾींहं जी शुरूआत वॾे स्वच्छता सात्विकता सां गॾु गॾु पंहिंजो तन मन वातावरण ऐं भोजन बि सात्विक यानी बसर ऐं थूम खां सवाइ वापरियो वेंदो आहे। हिन पर्व जी स्पिरिचुअल मीनिंग आहे, जॾहिं शिव ज्ञान सूर्य परमात्मा हिन धरती ते अवतरित थियनि था त उन जो सेलिब्रेशन असां शिवरात्रीअ जे रूप में मल्हाईंदा आहियूं, जेको अची करे मनुष्य आत्माउनि जो शुद्धीकरण करे थो, आत्मिक ज्योति जागृत करे भाई भाई जी विर्ती प्रकृतिअ खे मन तन ऐं वातावरण खे जीवन में नियम संयम सां चरित्र खे ऊंचो ठाहे थो। उन जो तर्पण तपस्या कंहिं न ॾिठी, पोइ बि रोशनी सभिनी खे ॾिए थो। जेको कुछ देर ताईं खुशबू ॾे उनखे इत्र चवंदा आहिनि, जेको मुसीबत में साथ ॾे उनखे सॼण चवंदा आहियूं, समझोतो न करे जेको शान सां जीअण सिखे उनखे चरित्र चवंदा आहियूं। कर्म सुठा करियूं त स्वभाव सुठो ठहंदो ऐं स्वभाव सुठो रखंदासीं त चरित्र सुठो थींदो ऐं चरित्र जॾहिं सुठो थियो त पोइ असांजो नसीब बि सुठो थींदो। चरित्र उन्हनि जी ताक़त बणिजे थी जंहिंजो जीवन जो आधार नियम ऐं संयम आहे। पूजा चित्रनि जी न पर चरित्रनि जी हुअण ज़रूरी आहे। छठ पूजा में 6 कलाकनि जो उपवास थींदो आहे, यानी उपवास जा 2 मतलब आहिनि। उप शब्द जा 2 मतलब आहिनि, हिकु त उप माना समीप ऐं ॿियो माना मथे, यानी असांजो मन ऐं बुद्धीअ जो वास मथे परमात्मा जे समीप हुजणु घुर्जे। कंहिं विर्त रखियो त कंहिं उपवास रखियो, कबूल उन जो थियो जंहिं प्रभु खे पंहिंजे पास रखियो। उपवास यानी परमात्मा जो निरंतर यादि सिमरण कंदा ई रहूं, तॾहिं ई उन जी शक्ति सकाश सां ई असां में 6 गुरनि जे जीवन में दिव्य धारणा थियण लॻंदी आहे। न ॼाणे केतिरा सच ऐं कूड़ ॾिठा, पर पोइ बि उन सचाईअ सां गॾु ई थो उभरे। छठ जो आहे पावन त्योहार, सिज जी लालीमा जो आहे उपवास, जल्दी अचो मिली करे सॼो ॾींहुं परमात्मा सां गॾु करियूं गुफ्तगू, पोइ विरायूं मिली प्रभु प्रसाद। उन खां पोइ असां सिज अस्त यानी ॾियो ॿारे करे पाणी अर्पण कंदा आहियूं। उन जो स्पिरिचुअल मीनिंग आहे माना दृढ़ संकल्प करणु। उन जे पुठियां बि वैज्ञानिक कारण आहे कि जॾहिं असां सनसेट जे साम्हूं पाणी अर्पित कंदा आहियूं त उन वक़्तु सिज जी किरणनि सां पाणीअ में 7 रंग यानी आत्मा जे 7 गुण चारो तरफ़ फैलजंदा आहिनि, तॾहिं ई असांजो तन मन तंदुरुस्त बणजंदो आहे। हर प्रॉब्लम खे पार करण जी शक्ति परमात्मा प्रदान थो करे ऐं इहा जेका सॼी ऊर्जा आहे उहा किथे लीक न थिए, इन करे धरती ते
बीह करे न, पर पाणीअ में पेर विझी करे जल अर्पित कंदा आहियूं। इन करे असां में बि परमात्मा खे जेको ज्ञान धन ॾे थो, उन सां असांखे जेका ऊर्जा मिले थी, यानी शिक्षाउनि खे पंहिंजे संपूर्ण जीवन में धारण करियूं। ऐं प्रभु जेको हिन संसार में अवतरित थियो आहे, हिन संसार खे परिवर्तन करण जो कार्य पियो करे, उन में बि असां बि अंत ताईं उन जा सहयोगी ऐं मददगार थियूं। पाणी ॾियण माना इहो असां दृढ़ संकल्प था करियूं। प्रभु बि पंहिंजो रहमतुनि जो उन ते बारिश कंदो आहे, जेको ज़रूरतमंदनि जी मदद जे लाइ अॻियां वधंदो आहे। परमात्मा तव्हांजे ज्ञान जी भंडारे जेको तव्हां असांखे ॾिनो, उन जे लाइ असां तव्हांजा तमामु घणा भारी आभारी रहंदासीं। पोइ चवंदा आहिनि छठ पूजा में सिज सां गॾोगॾु छही मैया राज़ी कंदा आहियूं, जेका माता असांजी हर मनोकामना पूर्ण कंदी आहे। सिज वटि 2 ज़ालूं आहिनि, हिकु उषा यानी सुबह, ॿी आहे प्रत्युषा यानी शाम। इन जो स्पिरिचुअल मीनिंग आहे, जॾहिं परमात्मा ज्ञान सूर्य हिन संसार में अवतरण थो वठे, तॾहिं ब्रह्मा मां माना छही मैया, जंहिंजो हृदय करुणामय हूंदो आहे, जेको हर पंहिंजे ॿार जी मनोकामना पूर्ण कंदो आहे। घणनि खे संतान जी कामना पूर्ण थींदी आहे, या त जंहिं वटि संतान आहे उन जे स्वास्थ्य बल बुद्धि विकास लाइ अहिड़ी सभई कामनाऊं पूर्ण थींदियूं आहिनि। सिज देव खां सिखूं पंहिंजे गुणनि खे बाटण, जीअं त पाणी सिज जी महिमा ॾिसे थो, ईअं पंहिंजे जीवन आनंद ऐं सफलता सां चमकाए ॾिसूं। सूर्य जो सबंध सिर्फ़ प्रकाश सां न हूंदो आहे, पर असांजे जीवन सां बि आहे। असांजे अंदर बि हिकु सूर्य विद्यमान है, जंहिंजो अधिकतर माण्हुनि खे ज्ञान न आहे। जेकॾहिं अंदर पंहिंजे सूर्य खे जागृत रखूं त सदाई शरीर स्वास्थ्य खुशहाल उत्साह ऊर्जा सां जीवन भरपूर रहंदो। भीतरी सूर्य आहे न, जीवन में मानसिक ऐं शारीरिक संतुलन कायम रखंदो आहे, जंहिंसां असां पंहिंजे जीवन में उन ऊर्जा सां घणे कार्य करे था सघूं। इन करे उन्हनि विशेषताउनि खे अॻियां वधाए थो ऐं उन्नति कराए थो। सफलता कंहिंजी बि अचानक न थींदी आहे, सूर्य बि धीरे धीरे निकिरंदो आहे ऐं पोइ ई मथे वधंदो आहे। त अहिड़ी तरह ई प्रभु अची करे हिन धरती ते असांखे अहिड़ा कर्म करण सेखारे थो, ऐं उन्हनि अहिड़नि कर्मनि खे धारण करण सां ई पोइ स्वर्ग जहिड़ो स्वरमय संसार हिते ठहे थो। हिन पर्व में केर बि पंडित पूजा न कंदो आहे, पर हर को पंहिंजे पंहिंजे घर में ई कंदो आहे। हिते बि प्रभु असांखे गृहस्थ आश्रम यानी लक्ष्मी नारायण ठाहिण जी ध्यान जी शिक्षा ॾे थो। असां बि इन ज्ञान गंगा में टुपकी लॻाए करे यानी ज्ञान खे धारण करे उन जो मनन चिंतन कर, पोइ पंहिंजो जीवन बि लक्ष्मी नारायण जहिड़ो ठाहिण सिखूं। पोइ भॻवान जी यादि में भोजन ठाहियूं, उनखे अर्पण करियूं, जेको प्रसाद जे रूप में ठहंदो आहे। पोइ ॿियनि सां मिली करे उनखे ग्रहण करियूं। छठ पूजा में गंगा किनारे ते पूरी राति गीत ॻाए सुबुह जे सिज जे किरण खे नमस्कार करणो पवंदो आहे। त असांखे बि सॼो ॾींहुं उन प्रभुअ जी महिमा कंदे कंदे उन जी आशीर्वाद प्राप्त करणी आहे। पोइ छठ पूजा में सामग्री सुपरे में फल अर्पण कया वेंदा आहिनि। उन जी स्पिरिचुअल मीनिंग आहे, सुपरे जी विशेषता आहे किचिरो कढी करे सुठियूं धारण करण। त असां बि पंहिंजे जीवन में मन रूपी सुपरे में सुठियूं सुठियूं ॻाल्हियुनि खे ग्रहण करियूं, सुठा संस्कार स्वभाव में परिवर्तन नवनीता आणे करे परमात्मा खां वरदान वठूं। छठ पूजा में बि असां उनखे फ्रूट अर्पण कंदा आहियूं। त उन जो इहो ई मतिलबु आहे कि असांजो बि जीवन बि फलनि वांगुरु सात्विक ऐं सतो प्रधान थिए ऐं पंहिंजो मनोबल मज़बूत करे व्यवहार जूसी यानी मिलनसार ठाहियूं। पोइ उन में नारियल बि रखंदा आहियूं, जेको ॿाहिरां त सख़्तु ऐं अंदरि नरम हूंदो आहे। अॼु जो मनुष्य बि ॿाहिरि जो अभिमान ऐं अज्ञान रूपी अहंकार सां जिए पियो, उनखे टोड़णो आहे। नारियल तोड़ण खां पहिरीं जड़ हटाईंदा आहियूं, यानी असां पंहिंजी इच्छाऊं हटायूं, पोइ उन जो सख़्तु हिसो टोड़ींदा आहियूं। त इहो आहे असांजो अहंकार, जंहिंखे हटाइणो आहे, जंहिंखे टोड़ण तमामु घणो ज़रूरी आहे। पोइ उन मां निगेटिविटी वीचार कढी करे पोइ मिलंदी आहे हिकु सफ़ेद गिरी, जेका असांजे आत्मा जो प्रतीक आहे। त आत्मा बिना इच्छाउनि अहंकार ऐं निगेटिव सोच हटाए परमात्मा सां कॾहिं बि मिली न सघंदी। पोइ अंदर जी जेका आत्मा जी वास्तविकता, अंदर जी इनर ब्यूटी आहे, गुण उन्हनि खे निखारींदी आहे।
इन करे अधु नारेल माना अहंकार, निगेटिविटी, वीचार, इच्छा रूपी जेको भगवान खे अर्पण करे, बाक़ी अधु नारेल इनर ब्यूटी रूपी गुणन रूपी प्रसाद ॿियनि सां बांटियूं त असांखे बि पंहिंजे अंदर जो अहंकार अंधकार खे कटणो, पाण खे हल्को करे सभिनि सां व्यवहार सुठो रखणो आहे। छो त मथे उहो ई उॾामी सघंदो आहे जेको हल्को हूंदो आहे। मनुष्य अहंकार ऐं ग़लति फहमियुनि जे कारण महत्वपूर्ण ॻाल्हियुनि खां दूर थो रहे। ग़लति फहमियूं सच न ॿुधंदियूं आहिनि ऐं अहंकार सत्य खे ॾिसण न पसंदि कंदो आहे। घमंड ऐं अहंकार जे कारण ई इंसान पाण ई पंहिंजे रिश्तो बिगाड़े थो। जहिड़ी तरह अगरि पेर मां कंडो कढबो त हलण में आनंद मिलंदो आहे, अहिड़ी तरह जीवन में अहंकार कढण सां जीवन में आनंद ई आनंद मिलंदो आहे। ॿियो उन में चंदन जूं लकड़ियूं यानी रिश्ता चंदन जी लकड़ियुनि जहिड़ा रखणा, थियनि टुकड़ा हज़ार पर खुशबू न वञे। पंहिंजो पाण खे बि चंदन जे वण वांगुरु थियणो आहे। पाण त सुगंधित रहणो आहे पर आस पास सभिनि खे सुगंधित ठाहिणो आहे। ख़ुशि रहूं ऐं ॿियनि खे बि ख़ुशि करियूं। चंदन जी विशेषता, मन पंहिंजे गुणनि जी खुशबू सॼे संसार में फैलायूं, सभिनी जे प्रति सुठियूं सुठियूं भावनाऊं रखूं। अहिड़ी तरह ई 4 ॾींहंनि जी इहा छठ पूजा कंदे कंदे असां अहिड़ी तरह असांखे ईश्वर जी दुआऊं मिलंदियूं ई रहंदियूं ऐं सॼो जीवन ख़ुशियुनि ऐं ख़ुशियुनि सां ई भरिजी वेंदो। 3 ॻाल्हियुनि जो ध्यानु रखो आहे, पंहिंजो पाण मां, संसार जे सॼे आत्माउनि खे ऐं प्रभु खे ज़रूर संतुष्ट करण जी कोशिश करणी आहे। अहिड़ो जीवन जियूं जेको प्रभु असांजे गुणनि सां सजाए सिंगारे रहियो आहे, जंहिंसां असांजो जीवन बि उदाहरण ऐं आदर्श बणिजे। जेकॾहिं ख़ुशि रहण चाहियूं था त संतुष्ट था पंहिंजे जीवन में आणियूं। जेको संतोष हूंदो आहे उनजो मतिलबु इहो न आहे कि आलसी थियणो आहे, पर परिश्रम पूरो करणो आहे ऐं जेको फल मिले उन ते प्रसन्न रहणो आहे ऐं सदैव अॻियां परिश्रम कंदा ई रहूं। पंहिंजो जीवन त सुखी ई सॼो संसार ई सुखमय संसार थी वेंदो। इहो ई आहे सुंदर भावार्थ ऐं स्पिरिचुअल मीनिंग छठ महापर्व जी। जय झूलेलाल और ओम शांति।